अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एटीवी न्यूज़ में खैरपुर खां ख़बर शेयर कंदा हलूं त खैरपुर शहर में सूंहं सटाईंदड़ शहबाज कॉलोनी गंदगी जे वर चढ़ी वई। गिटनि में डिस्पोजल जा पाइप फाटल, घरनि में गंदो पानी दाख़िल। म्यूनिसिपल इंतजामिया को भी तहरुक न वरितो। तफ़सील मूजिब खैरपुर स्टेशन रोड ते वाक़े निमोड़ भरिसां शहबाज कॉलोनी तरफ़ वेंदड़ मेन गिटी में गुज़िरियल 1 साल खां डिस्पोजल जो पाइपलाइन फाटल सबब गिटी ऐं घरनि में गंदो पानी दाख़िल थी वियो। उन सिलसिले में मक़ामी रवासियुनि नवीद अली गांगरो, जावेद अली अबड़ो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि आॾो दाहींदे ॿुधायो त 1 साल खां घणो वक़्तु थी वियो आहे इन डिस्पोजल जे फाटल पाइप जो पानी ॾींहं राति गिटनि ऐं घरनि में दाख़िल थींदो रहियो आहे। जॾहिं त म्यूनिसिपल वारनि खे शिकायत करण बावजूद 1 साल गुज़री वियो आहे। म्यूनिसिपल वारनि अखियूं ॿूटे छॾियूं आहिनि। असां डिप्टी कमिश्नर खैरपुर मोहतरम अहमद अली कुरैशी खे निमाणो अर्ज़ कंदे गुर था करियूं त म्यूनिसिपल इंतजामिया खे पाबंद बणायो वञे त डिस्पोजल जे फाटल पाइपलाइन खे बंदि कराए असांजी परेशानी ख़त्म कई वञे। आमिर लाशारी, एटीवी न्यूज़ खैरपुर।